टी कमिश्नर जी तव्हां ॻाल्हि कई हाणे इहो अचे थो हुन में जेनज़ी जनरेशन में शायदि त मिलेनियल्स असां वारी जनरेशन मिलेनियल्स आहे ऐं उन खां पोइ हिते जनरेशन एक्स आहे त सिस्टम में ज़्यादातर जनरेशन एक्स वारा माण्हू वेठा आहिनि ऐं उते जेनज़ी आहे उहा कुझु टाइम खां पोइ उहो जनरेशन एक्स वारो रोल अदा थो करे सो यानी तव्हां सम्झो त सिस्टम करप्ट आहे जंहिंजे करे जेनज़ी हुजे या मिलेनियल हुजे उहो डज़ंट मैटर यानी जनरेशन लेटेस्ट मॉडर्न जनरेशन मैटर नथी करे ऐं सिस्टम जेको आहे हुनखे विहारे छॾे थो। हाँ बिल्कुलु ईअं ई आहे छो त असां वटि बदकिस्मती सां जेके कॉम्पिटिशन हुअणु घुरिजे न हिकिड़ी पॉज़िटिव वारी उहा थिए न पई। सही त हाणे उहा जी पढ़ियल लिखियल बि अचनि नौजवान तव्हां जेनज़ी चओ था जेके नाला वठो था त यानी इन्हनि नालनि में बि अगरि मायूसी हुजे त पोइ हीअ लम्या फ़िक्र आहे वारी ॻाल्हि आहे त असांजी सोसाइटी समाज कहिड़े पासे वेंदो पर यकीन कयो पोइ मायूसी न हुअणु घुरिजे यूथ खे ऐं जीअं तव्हां हीअ इवेंट कयो था या हिते पंहिंजो TLT जे हवाले सां कमु कयो पिया त असीं हुनखे पॉज़िटिव वठंदा आहियूं त अञा ई भला यूथ आहिनि जेके अॼु जे डिस्कशन कनि था जीअं 80s वारे दौर में 90s वारे दौर में स्टडी सर्किल हलनि पिया अॼु ही शयूं हलनि थियूं हिन ते डिस्कशन थिए थी इहा पॉज़िटिव आहे।